ठुल ॻोठ मज़ारी लाशारी में ज़हरीलो केक खाइण सबबि 2 ॿारड़ा बेहोश थी विया। ॿारड़नि खे वारसनि बेहोशी वारी हालत में अस्पताल दाख़िल करायो। अस्पताल में तबी इमदाद ॾियण खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। ज़हरीलो केक खाईंदड़ ॿारड़नि में 6 वरनि जो वारिस अली ऐं 2 वरनि जी नींगरी पारस बुरड़ो शामिल आहिनि। ॿारड़नि जे वारसनि मीडिया खे ॿुधायो त सुबुह सवेर ॿारनि नाश्ते में केक खाधो, उन खां पोइ हालत इंतहाई ख़राब थी वई ऐं बेहोश थी विया, जिन खे फौरी तौर अस्पताल मुंतक़िल कयो अथई, जिथे डॉक्टरनि पारां ॿारनि जी चकास करण खां पोइ ॿुधायो त ॿारड़नि को ज़हरीली शइ खाधी आहे। जॾहिं त ॿारड़नि जे वालिद गुलाम हुसैन बुरड़ो बेकरी मालिक संतोष कुमार खे गिरफ़्तार कराए छॾियो हो। हिननि पुलिस खे ॿुधायो त ॿारड़नि केक खाधो जंहिं में हू बेहोश थी विया ऐं केक उन जी बेकरी तां वरितल हो। रिपोर्ट अब्दुल समद अंसारी ठुल।